अस्सलाम वालेकुम व्यूवर्स। एवरग्रीन सिंधी पाक चैनल में सभिनीनि खे आऊं दिलि जी गहराइनि सां भलीकार चवां थी। जिते हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो। आऊं हिकु नई वीडियो सां गॾु हाज़िर आहियां। उमेदु आहे त वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। पंहिंजी सिस्टर जे चैनल खे प्रोमोट कंदा। वीडियो खे वधि खां वधि शेयर करियो। पंहिंजे गुलड़नि जहिड़नि ॿारनि जी तालीम जारी रखंदा। अचो त सबक़ 21 जी मश्क हल करियूं। मश्क नंबर पहिरीं हर हिकु तस्वीर ते पिरोलीअ जो नंबर लिखो। टेलीविज़न वारी पिरोली जो नंबर 3 आहे। जहाज़ वारी पिरोली जो नंबर पहिरियों आहे। रेडियो वारी पिरोली जो नंबर 2 आहे। मश्क नंबर 2 हेठि ॾिनल लफ़्ज़ जुमलनि में कमु आणियो। ही लफ़्ज़ ॾिना विया आहिनि, इन्हनि जा असांखे जुमला ठाहिणा आहिनि। जीअं क़ौम ते असां जुमलो ठाहींदासीं, असीं पाकिस्तानी क़ौम आहियूं। निशानी, मोहसिन मूंखे पेन निशानीअ तौरु ॾिनी। गीत, काल्ह मां टीवी ते गीत ॿुधो। ॻोठ, असांजे ॻोठ में कचा घर आहिनि। निमाज़, मां 5 वक़्त निमाज़ पढ़ंदो या पढ़ंदी आहियां। मश्क नंबर 3 आख़िरी अखर बदिलाए नवां लफ़्ज़ ठाहियो। जीअं राति, राग। भलो, त हिन में जेको आहे भलो में वाह जेको आहे अखर आख़िरी थो थिए, त असां हिन खे मटाए करे लफ़्ज़ ठाहियो आहे भली। पखी, त ये खे असां बदिलाए उन खे ठाहियो आहे पखो। गुॾो, गुॾी। मिठो, मिठी। मश्क नंबर 4 पंहिंजी पसंदि जी रांदि बाबति 3 जुमला लिखो। ॿारनि खां उन जी पसंदीदा रांदि जे बारे में पुछियो वञे ऐं उन्हनि ते 3 जुमला लिखाया वञनि। जीअं पहिरियों जुमिलो मां तव्हांखे ॿुधाईंदमि। मूंखे हॉकी रांदि पसंदि आहे। हॉकी रांदि में 11 खिलाड़ी हूंदा आहिनि। असांजे मुल्क जी क़ौमी रांदि हॉकी आहे। मश्क नंबर 5 पंहिंजी पसंदि जी पिरोली या लतीफ़ो ॿुधायो। इहा सरगर्मी क्लास में कराई वञे। उस्ताद शागिर्दनि खां उन जी पसंदि जी पिरोली या लतीफ़ो पुछे ऐं क्लास में एक्टिविटी कराई वञे। मश्क नंबर 6 हेठि ॾिनल बेमाना लफ़्ज़ पढ़ी ॿुधायो। इन्हनि जेको लफ़्ज़नि जी काई माना न आहे, बेमाना लफ़्ज़ आहिनि, इन्हनि खे पढ़ाया वञनि या पढ़ी ॿुधाया वञनि उनखे। ॾठ, ढढ, पंग, ढख, ॾञ, खग, यख, थाब, चज़ो, ॾाप।